अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला अब्दू माहिया फरहा औरंगजेब बुलेटिन में सब खां पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइंस। अरशद शरीफ के मनसूबा बंदी तहत क़त्ल कयो वियो। सुप्रीम कोर्ट में जमा करायल फैक्ट फाइंडिंग कमेटी की रिपोर्ट में शिरकाइनन इंकशाफ। सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ के क़त्ल बाबत सुप्रीम कोर्ट के पाण मुरादे नोटिस खां पोइ फैक्ट फाइंडिंग कमेटी की 592 सफ़न ते ॿधल रिपोर्ट अदालत में जमा। अरशद शरीफ के मनसूबा बंदी तहत क़त्ल कयो वियो। कीनिया पुलिस जांच में को सहकार न कयो। केस में केतिरनि परॾेही किरदारनि जो किरदार अहमियत जोॻो आहे। अरशद शरीफ जी कीनिया में मेज़बान खुर्रम ऐं वकार जो किरदार अहम ऐं वधीक तहक़ीक़ तलब आहे। वकार अहमद कमेटी के सवालन जो तसली जोॻो जवाब न ॾेई सघियो। रिपोर्ट में इंकशाफ फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट डायरेक्टर FIA ऐं डिप्टी DG IB तैयार कई। जांच टीम जी कीनिया ऐं मुतहदा अरब इमारात में कार्रवाई रिपोर्ट जो हिस्सो इरशाद अरशद शरीफ क़त्ल केस में इस्तेमाल हेठि गाड़ी नक्शा क्राइम सीन जो जाइज़ो भी रिपोर्ट जो हिस्सो बणायो वियो। असद उमर पंजी तकरीर ते लाहौर हाईकोर्ट रावलपिंडी बेंच का गैर मशरूत मुआफ़ी घुरी वरती। लाहौर हाईकोर्ट रावलपिंडी बेंच दरख्वास्तों मोकिलाए छॾियूं। असद उमर पंजी तकरीर ते लाहौर हाईकोर्ट रावलपिंडी बेंच का गैर मशरूत मुआफ़ी घुरी। धरणो ऐं लॉन्ग मार्च ख़त्म थी वियो आहे। दरख्वास्तूं मोकिलायूं था लाहौर हाईकोर्ट। अरशद शरीफ खिलाफ संदस जिंदगी में 16 FIRs दाखिल थियूं। अरशद शरीफ जी शहादत जे 44 ॾींहनि बाद FIR दाखिल थी। अॻूणो वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चवे थो अरशद शरीफ जी शहादत जो केस संदस माउ जी फरियाद ते दाखिल न थियो। सऊदी सफ़ीर खे सम्झ आहे त सियासी इस्तेहकाम पाकिस्तान जी ज़रूरत आहे, पर शहबाज शरीफ ऐं फज़लुर रहमान खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। शेख रशीद मौजिब नवाज शरीफ जल्दी करे चूंडूं वक़्त खां अॻु थींदियूं। सांगड़ में शुगर मिल्स वटि रिक्शा ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर, 2 ॼणा फौत, 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। लोहाड़ो वासी रिक्शे सवारनि जो ट्रैक्टर ट्रॉली सां टक्कर थी पियो। हादसे में 2 वरनि जो आदिल ऐं संदसि माउ मरियम बीबी थॾे ते ई फौत। ज़ख़्मनि में सुमेरा बेगम, इम्तियाज़ बेगम, आयशा, मोहम्मद आदिल, आरिफ अली, यासीन, सईद अहमद, वकील अहमद ऐं उम्मे हानी शामिल। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मनि खे सिविल अस्पताल सांगड़ आणण बाद नवाब शाह रेफर कयो वियो। हादसे जो शिकार कुटुंब शिनाख्ती कार्ड ठाराइण सांगड़ वञी रहियो हो त हादसो पेश आयो। उबावड़े लॻ पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबलो। बदनाम धाड़ियल समेत 2 ॾोहारी मारिजी विया। पंजाब जे इलाइक़े भोंग थाणे जी हद में मारिजी वियल ॾोहारीअ जी सुञाणप अमीन ईंदड़ ऐं गफ़ार सीलरा जे नालनि सां थी। पुलिस मूजिब ॾोहारियुनि पुलिस अहलकार अकबर गोपांग खे शहीद कयो हो। कंडियारी वेझो ठारू शाह लिंक रोड ते वेन ऐं मोटरसाइकिल में टक्कर, दरबेले वासी मुश्ताक शाह फौत थी वियो। वेन ड्राइवर वाक़े वारे हंधा फरार, पुलिस वेन खे तहवील में वठी छॾियो। तंगवाणी में हायर सेकेंडरी स्कूल ते सिविल जज जो छापो, अमलो गुम। सिंध हाईकोर्ट के हुकुम ते सिविल जज तंगवाणी मुनवर अली पीरजादो छापो हयो। सिविल जज मौजूद को भी उस्ताद ऐं अमलो मौजूद न हो। लिखत में रिपोर्ट कंदासीं। ककड़ी भरपासे में मलेरिया जा रांगा जारी। खानपुर जुड़े जो वासी 6 क्लास जो शागिर्द 12 वरनि जो सिराज अली जांवी मलेरिया विघे फौत। नींगर मलेरिया सबब सेवण जे अस्पताल में इलाज हेठो। गराप लग सुपर हाईवे ते मेहन जे वाड़े ते 2 धुरियुनि में छेड़ो। फायरिंग में गोली लगण सबब 1 ॼणो मारिजी वियो। मारिजी वियल जी सुञाणप 30 वरियनि जे दिलमुराद तौर थी। लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल। खानपुर महर लग मासूम बारड़ो बिजली जो करंट लगने सबब फौत। गोठ नजर अली गडाणी में 1.5 साल जी अयान गडाणी बिजली जी तार में करंट लगने सबब दम ॾिनो। फौती नींगर जे घर में कोहराम मची वियो।
नौशेरो फिरोज नगर बाईपास वटाण जातल शख्स जो लाश हथ सुञाणप न थी सघी। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुलिस मूजिब नौजवान अणजातल गाड़ीअ जी टक्कर सबब फौत थियो। बावड़ो लॻ 2 हफ़्ता अॻु ॾोहारियुनि सां मुक़ाबले दौरान ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार शहीद। बावड़े जे सोनण शाख वटे मुक़ाबले में पुलिस एहलकार अब्दुल रज़ाक मलक ज़ख़्मी थी पियो हो। ज़ख़्मी पुलिस एहलकार रहीम यार ख़ान जे अस्पताल में दाख़िल हो, जिते दम ॾिनाई। एहलकार खे ज़ख़्मी कंदड़ ॾोहारी दिलबर जखराणी भी पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो हो।